वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का। अखलाक से जिया करते हैं, एहसान से मारा करते हैं। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। कदर कुरान दी क्या जानन ए दुनियादार नबीने। कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। ख्वार अज महजूरिए कुरान शुदी, शिकवा संजे गर्दशे दौरा शुदी। हम तो शबनम बरजमी उफ्तंदई, दर बगलदारी किताबे जिंदगी। जिनकी नामों की नहीं है इंतहा, जिनकी नामों की नहीं है इंतहा, इब्तदा करता हूँ उसके नाम से। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। दोस्त दरूद पढ़ने वारा मञण वारा थोड़ो थोड़ो पांजी जाय का वधी अचन, खास करे पोयां दोस्त वेझा थी अचो। मञण वारा ज़ाहिर थी पो, जे ख़बर पवे मुनकिर भी वेठा आहिनि उहे पोइते वेठा हुजनि। सब मञण वारा वधी अचो बाबा। कुरान शरीफ़ जे परे वञण जे करे रहमत परे थी वई आहे। रहमत दे वेझे थियण वारा सब वेझा थी अचो, कोई भी पोइते न वे।
अगते वधी अचो बाबा समूह रही उथी अचो एॾे वेझा थी वियो क़ुरान शरीफ़ सां ओरो ॾेई वियो पैसा ऐं ज़मीनूं विरहाया हा त मथों चढ़ी अचा अॻ में असांखे ॾे ये पैसा त क़बर में कोन हलंदा क़बर में हिन जी सम्झ हलंदी हिन जा भी वर्क तव्हां सां कोन हलंदा हिन जी सम्झ तव्हां सां हलंदी उन सम्झ जे करे ही जलसा रखिया विया मां दोस्तन के अर्ज कंदो आया स्कूल कॉलेज उहे भी इल्म जा मराकिज़ हिन पर उन्हनि में मखलूक जो इल्म पढ़ायो वेंदो आहे रोड्स जो इंजीनियर थे तो रोड पढ़े तो किएं ठाहिबो आहे रोड मखलूक आहे उन जी ॼाण रखे थो माण्हुनि जो डॉक्टर थे तो त माण्हूअ जे अंदर बदन जी ॼाण रखे थो माण्हू मखलूक आहे जानवरन जो डॉक्टर थे तो त जानवरन जी ॼाण रखे थो उन जो इल्म रखे थो जानवर मखलूक आहे त कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि में बायोलॉजी ज़ूलॉजी सब मखलूक जो इल्म पढ़ायो थो वञे मदारिस जे अंदर ख़ालिक जी सुञाण जो इल्म पढ़ायो थो वञे इन करे ख़ालिक सब खां मथे आ त उन जो इल्म भी सब खां ज़ोर सां मखलूक हेठा ख़ालिक मथे आ उन जी ॼाण भी हिकिड़ो वॾे में वॾो इंजीनियर वॾे में वॾो डॉक्टर मोबाइल ख़राब थी पियसि हिकिड़े मोबाइल जे कारीगर वटि आयो त यार हिन मोबाइल खे ॾिसी त ॾे भला मोबाइल जी ॼाण रखण वारो इन इंजीनियर डॉक्टर खां मथे आ छा ॻाल्हायो न था यार ॻाल्हायो तो सही सफ़ा गूंगा बोड़ा मथे अॻों विहारिया अथव मुंहिंजे छो 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 घटा जो मोबाइल एडी वडी अहम शय ना है जेको हुन वट इल्म आहे वो तमाम अहम आहे इल्म अहम आहे त उन जो दर्जो भी मथे आहे त चो अल्लाह जी ॼाण वारो इल्म तमाम वडो अहम आहे जो बिनी जहानन के संभारे थो अल्लाह जे दीन जे इल्म बिनी जहानन के संभालण वारो ऐं दुनिया जो इल्म जेको आहे वो हिकड़े जहान हिन दुनिया जे झट जे संभार जे लाइ ओदा वडी टोपीअ वारा तोसां तो ॻाल्हायां अलाए काॾे तूं देगड़ा ॾिसें थो अब होश में वे हाँ उन्होंने न मिलियोसि न पबी न सघियो मिलियोसि त पोइ हेॾे होॾे छो थो तके अब ॻाल्हि सम्झो थोरी होश में त अल्लाह जी ॼाण तमाम वॾी आहे जेका ॿिन्ही जहाननि में कम ॾींदी क़बर में भी क़यामत में भी दुनिया में भी इन जे करे अल्लाह ताला इन्ही ॼाण जे लाइ नबी मोकिलिया कुरान शरीफ में बिन इल्मन जो जिक्र आहे पढ़ियल लिखियल माण्हू समझन हिकिड़ो आहे अल्लमल आदमल अस्माअ कुल्लहा असां आदम खे सब नालन जो इल्म सिखारियोसीं यो आदम के जो इल्म सिखारे यो बायोलॉजी ज़ूलॉजी साइंसी इल्म
बोलियूं इन्हीं जो इल्म सिखारे। आदम हिंदू भी तो आदम जी औलाद है या ना? गालायो न था। ईसाई यहूदी त इहो इल्म सभनी में विधाई। यो दुनिया जो इल्म आदम में विधाई तो माना आदम जी सजी औलाद में। बियो इल्म जो जिक्र है जडे आदम के मथों का हेठ लाथई वो उनके चई छॾियई फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। यो बियो इल्म हेठ लाहण माल चईंस एहबतू लही वञो हेठ। मुझे सुञाण जो इल्म शरीयत जो इल्म हिदायत जो इल्म तव्हां ॾे मां नबियन जे थ्रू मोकलींदुस नबियन जे वास्ते मोकलींदुस। फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जोर सां सुभान अल्लाह। ये सुभान अल्लाह में सुस्ती न कयो। यो असां जो पेट्रोल है न धरती जो रूह है। गाल समझो था ना? सुभान अल्लाह में बकीली सफा न कजो। पैसन में भली कयो गंढियों बधी रखो पर सुभान अल्लाह में अब खर्च अचे उथो छा? गालायो न था। ऐं सवाब वॾो आहे। ॿिए दफ़े तव्हांखे सुभान अल्लाह ते तकरीर ॿुधाईंदुसि ओॾे मौली हफ़ीज़ वटि। दोस्तों समझो थोड़ी तवज्जे सां ॻाल्हि। रब सही तो फरमाए आदम हेठ वञ मां इन्हीअ हिदायत जे इल्म जे लाइ तोॾां नबीयत नबूवत जो मामलो ठाहींदुसि। तुंहिंजी औलाद मां नबी मोकलींदुसि जेके इन्हनि नबियन वारी हिदायत ते हलिया। फला खौफुन अलैहिम उन्हनि ते खौफ मुस्तक़बिल जो न हूंदो। वला हुम यहज़नून उन्हनि खे गमगीन न कंदासे। मौत जे वक्त में दीनदार खुशी खुशी रब दे वेंदो। पोयन जो फिक्र रब लाहे छॾींदो। हदीस में ईंदो आहे मोमिन खे भी मौत न वणंदो आहे। मौत कुत्ते खे भी नथो वणे। असां ॾिसंदा आहियूं गाॾी ईंदी अथसि भॼंदो आहे पर चवंदो मां बचां। मौत कंहिंखे न वणंदो आहे। ॻाल्हि समझो। मन अहब लिका अल्लाह फअहब अल्लाहु लिकाअहु। हदीस में ईंदो आहे हुजूर जन फरमायो जेको रब सां मुलाकात करण जो शौक़ रखे थो पियो रब भी उन्हनि सां मुलाकात जो शौक़ रखे थो पियो। जेको आखिरी वक्त में रब सां मिलण नथो चाहे रब भी उन जी मुलाकात खां बेजार थी थो वञे। त हज़रत आयशा सिद्दीक़ा सब चो रज़ी अल्लाह अन्हा इल्म जी खजान हुई। अकुल जी तमाम वडी। हुजूर जी घरवारन मां सोनी घरवारी बीबी ज़ैनब हुई। ज़ाहिरी हुस्न में पान बीबी आयशा बुधाईंदी आ त मां खां भी वधीक हसीन उहा हुई। पर अकल में सभनी खां वधीक अम्मा आयशा सिद्दीक़ा सब चो रज़ी अल्लाह अन्हा। अब सब चो रज़ी अल्लाह। एकड़ा अंधा उनके पांजी अम्मा को नथा समझा। तंहिंजे करे मोमिन जो शान इहो आहे अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जूं घरवारियूं असां जूं मावरियूं आहिनि। नबी जूं घरवारियूं
त असांखे अरबी पढ़ण खपे न खपे? छो? वो मावरियूं आहिनि न त मदर टंग तव्हां सिखी कोन्हे। मदर टंग तूं चए थो मुंहिंजी सिंधी आहे, मुंहिंजी माउ सिंधियण सिराइकी आहे, मुंहिंजी माउ तेकूं मेकूं ॻाल्हाईंदी आहे। चए थो इहा माउ त तोखे माण्हुनि ॿुधाई, अबे ॿुधाई त हे तुंहिंजी माउ, चाचन ॿुधाई, मामन ॿुधाई त इहा तुंहिंजी माउ आहे। बीबी आयशा सिद्दीका नबीअ जूं घरवारियूं मोमिनन जूं मावरियूं हिन, ॿुधाइण वारो अर्श वारो आहे। पोइ मदर टंग त अरबी थी न असांजी, उहा सिखो ई कोन था। अमा वारी ज़बान त सिखो न। हुज़ूर फरमाओ मां भी अरबी है, कलामुल्लाह भी अरबी, ऐं जन्नत जी ज़बान भी अरबी थी वेंदी। छो त माहौल मिलंदो त तूं भी अरब बणजी वेंदे। असां ॾिठो आहे ॼट वेंदा आहिनि न उन कमाइण, 2-3 साल रहंदा आहिनि, अरबी थी वेंदा आहिनि। भली ॼट हुजनि, माहौल मिलंदो न त जन्नत जो क़यामत में माहौल अहिड़ो रब मोमिनन खे ॾींदो जो क़ुरान जी ज़बान सभु समझदा, सभु ॻाल्हाईंदा। त मां पे अर्ज़ कयो, हुज़ूर जन फरमायो जेको अल्लाह सां मुलाकात नथो करण चाहे, रब भी उन खां नफ़रत थो करे। त अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह अन्हा अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल मौत त कंहिंखे भी न वणंदो आहे, पोइ अल्लाह जी मुलाकात जो शौक़ जी माना त मौत खां पोइ थींदी। जॾहिं मौत वणे ई नथो त पोइ मथे त कमु ख़राब थिए थो। हुज़ूर जन फरमायो न हुमैरा, इहो लक़ब हो बीबी सां, न अहिड़ी ॻाल्हि न आहे जॾहिं मौत मोमिन ते ईंदो आहे त तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। मौत तो वाकई नथो वणे, पर जॾहिं मोमिन ते मौत ईंदो त फरिश्ता लही ईंदा, उनखे ख़ुशख़बरी ॾींदा त घबरा न, रब्बुन व रौहुन व रैहानुन, रब ऐं फरिश्ता ऐं खुशबू तुंहिंजे लाइ सजायूं वयूं आहिनि। तूं पोयनि जो फिक्र न कर, पोयनि खे असां संभाले वठंदासीं पाण ई। अॻिते नई मंज़िल जो तोखे ख़्याल न हुजे त अलाए छा थींदो। न तुंहिंजे लाइ रब सारो भलाईअ जो सामान सींगारे रखियो आहे। एॾी ख़ुशी थींदी मोमिन खे। हुज़ूर जन फरमायो मोमिन जी ख़ुशी तव्हांखे कीअं सम्झायां? फरमाई मस्क टंगी पई आहे पाणीअ जी, ऊंधी थी मुंहुं ॿधो पियो अथसि, इहा इन मंझां धाॻो खोलियो, गड़गड़ करे इहो पाणी हेठि वही अचे। ईअं मोमिन जो रूह जल्दी जल्दी चवंदो त देरि न कयो, मूंखे रब जी दरबार में वठी वञो। इन शौक़ जी ॻाल्हि आहे, हे शौक़ सां वेंदो त रब भी शौक़ सां मिलंदो। सही हदीस में मौजूद। इहो उहो इल्म आहे। कहिड़ो इल्म? फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आदम के चई हेठि मोकिलियां थो, नबियनि जे ज़रिए हिदायत जो इल्म मोकिलींदो मां। इन हिदायत वारे इल्म जे जेको कढ लॻो उनखे न ख़ौफ़ थींदो न ग़म थींदो। आख़िर में ख़ुशख़बरियूं ॾेई मज़े सां जन्नत में वठी ईंदासीं। दुनिया में भी शरीयत जो इल्म ना है, वो परेशान है।
छो वो समझे तो मुसीबत आ मुसीबत आ। मोमिन छा तो समझे तो जेडी वडी मुसीबत आ तेडो वडो दर्जो लिखल आ। कुरान में छा चई इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। रब से कुरान मजीद में फरमायो नमाज जो अजर तोरे दींदो मांस, हज जो अजर तोरे दींदो मांस, ज़कात खैरात जो अजर तोरे दींदो मांस। दुख ने तकलीफ न वारन के खुशखबरी दियो। कुरान तो चवे युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। उन्हनि सां हिसाब किताब ही न कंदुसि, एडो दींदुसि जो अणगणियो उन्हनि खे मिलंदो। मुसीबत वारो भी मुसीबत में खुश आ मोमिन त मूंखे अजूरो मिलंदो, हुनखे परेशानी कोन्हे। ऐं काफ़र परेशान आ बणा मरी वियुसि, हुनखे अजूरो कोन्हे। इन करे ही दीन जो इल्म कलामुल्लाह जो इल्म सिखण जरूरी आ। पाण भी सिखो औलाद के भी पढ़ाए। हिकिड़े अल्लाह वारे लिखियो कुरान शरीफ में जेको जुमलो लिखियल आ न कु अनफुसकुम व अहलीकुम नारा। रब से कुरान शरीफ में फरमा पाण के भी पांजे बारन बच्चन के भी जहन्नम जी बाहि खां बचायो। हे वरी देखींदो बीठो आहे पाण पंहिंजे ॿारनि सुधे हाणे सूट पा वाह जो ठाई उगुई कढियूं बीठो आहे। खुदा जाने तो मां हिकिड़ी औरतन में तकरीर कई। हिकिड़ी औरत नेकोकार वीचारी मूंखां चिठी मोकिली चई साईं छोकिरियूं चढ़ी वयूं हुन सां को मथे एड़ा लिबास तंग पाइन थियूं जो सब अंग ज़ाहिर न चवण वारी मुझे औरत आ। माई जमीला वीचारी अल्लाह वारी आ। मुझे चई साईं मां हाणे उन्हनि छोरियूं घर में रहन थियूं मां ॾिसां उन्हनि खे ॾिसण जायज़ आहे। हे ये सीनो सीटाए पोइ तो ओ हेडी ढिबर निकतल एडा तंग कपड़ा ये तो गाड़ी बैठी आ। चए पई त इन्हनि खे मां औरत जो ॾिसण जायज़ आ, मां जो नाजायज़ आ हराम आ। ते बाबू मां काॾे वञा? छोरियूं त इहो तो लिबास पाए। चङे घर जी माई नेकोकार खानदान मौलवी गाल समझो ज़ाल है औरत के भी ॾिसण जायज़ ना है। ऐं मर्द भी तंग लिबास पातियूं बीठो आ। सजे शहर में रेडीमेड कपड़ा वठो न औरत जो शराफत जो लिबास मिलंदो न छोरन जो शराफत जो लिबास तो मिले। चेहरो खुलियो पियो आहे। हुजूर जन फरमाओ रुब कासियातिन आरियातिन माइलातिन मुमीलातिन लन यदखुलनल जन्नह। पाण करीम जन फरमायो केतरियूं ही कपड़ा पातल औरतूं उघाड़ियूं हूंदियूं। कपड़ा पातल उघाड़ियूं अबे के ॾिसण भी जायज़ ना है। औरतन के भी ॾिसण अहिड़ी छोकिरीअ खे जायज़, ॿाहिरनि खे ॾिसण भी हराम आ। पर चवे कोई कोन थो। गाल समझो था लाइन। दोस्तों तवज्जे जो मसलो आ कु अनफुसकुम व अहलीकुम नारा। रब कुरान में फरमायो पान के भी जहन्नम खां बचायो पांजे बचन बारन के भी जहन्नम खां बचायो। सर्दी गर्मी खां बचायो था
तो कोट वठी दिया छोरे के आजई जैकेट वठी दिया बाकी जहन्नम ने धिके सो पान उन वडी बाह में विझेस तो वञन माहौल एड़ो स्कूल ताड़ी दो जाते सफा अंग्रेज बणजी छोरो निकरे ए असांजे मुसलमानन जो हाल थी तो दोस्तों बियो इल्म यो शरीयत जो आ जेका इंसानियत सिखारे थी तव्हां के खबर आ तो कुरान शरीफ में जिक्र है हजरत आदम अलैहिस्सलाम के शैतान विसवसो विझी वो वण खारायो छा थियो उन सां आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जा कपड़ा लही वया माना शैतान जो कम छा आहे माण्हुनि खे नंगो करण तो उगाड़ा थियन मर्द औरतूं उगाड़ा हुजन यो शैतान जो कम आहे कुरान तो बुधाए दोस्तों यो इल्म खणी आया नबी इन करे असां ते जरूरत है बई जहान बचाइणा आहिनि सुकून सां गुजारणो आहे त चओ कलामुल्लाह समझणो पवंदो हिन जो दामन वठंदव त बचंदव न त तबाही ऐं बर्बादी ॾे काहे पियो मुसलमान हले मां ही अवां जे साम्हूं मदरसे जे करे ही आयत पढ़ी आहे बस मुख्तसर उन जी तशरीह तवां जे साम्हूं अर्ज रखंदुसि तबारकल्लज़ी समझो अज उथी समझी निकरो कम अज कम हिकड़ी आयत गंड में बधो हिकड़ी आयत भी निजात जो बाइस थींदी तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही तबारक जी माना चाहे वड़ा वड़ा उलमान जो मथो चकराजी थो वने तो तबारक लफ्ज़ जी माना जाए आम तरह तो यह माना कई वेंदी आहे बाबरकत आहे उहा ज़ात पर यो लफ्ज़ काॾों आयो कीअं इस्तेमाल थियो अल्लामा इस्माई रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मां 10 साल तबारक लफ्ज़ रकीम लफ्ज़ ऐं मताउ लफ्ज़ जी माना ॻोल्हींदो रहियुसि सॼे क़ुरान में इन 3 अखरनि जी माना मांखे न पई अचे यो वडो वडो लुगत जो माहिर आहे अल्लामा इस्माई जंहिं डिक्शनरियूं लिखियूं आहिनि अरबीअ जूं डिक्शनरियूं अरबीअ जी लुगत लिखी अथसि चए थो इन 3 लफ्ज़नि जी माना मूंखे समझ में न पई अचे समझ में न आई त क़ुरान कीअं समझां इन लाइ मां 10 साल रुलंदो रहियुसि अरबनि जे कबीलनि में रब खां दुआ घुरंदो रहियुसि त रब क़ुरान जा अखर आहिनि मूंखे सही समझ ॾे अल्लाह जो फज़ल एड़ो थियो जो मांखे हिकड़ी छोकरी इन 3 लफ्ज़नि जी माना बुधाए छॾी अब कॾहिं कॾहिं छोकरियूं भी वधी थियूं वञनि मर्दन खां भी मथे हाणे मौलाना बुधाए पियो न त ताज़ो हिंदुस्तान में उन छोकरी नारो हणी बीही रही मर्द भी ईअं न बीहनि जेका उन चयो अल्लाह अकबर पर्दे के खिलाफ वो पर्दो क्या होठी गड थिया ने हिंदू हिकड़ी औरत जे करे तवां के खबर आ हिकड़ी औरत जे करे इते राजा दहर
मुसलमानन जी हिकड़ी औरत खसे, बिया मुसलमान मर्द भी उन्हनि खे लुटेरा मोकले, लुटे आया। मुसलमानन जो जहाज उन में माई भी खड़ी विया। मुसलमानन जी हिकड़ी माई, उन मुसलमान जी माई पांजी आंगुर कटे उते बी चकासे न हुई, जेल में पई ही। आंगुर कटे कपड़े जे टुकर ते रत सां लिखियई, रत सां लिखियई, वाह हुज्जाजा, हुज्जाज बिन यूसुफ यो गवर्नर हो, वो जालिम गवर्नर। पर उनमां कई कम इस्लाम जा भी थिया आहिनि जो कुरान जूं चवनि था ज़बरां ज़ेरा उन ॾियारियूं जाहिल माण्हुनि खे सिधे पढ़ण जे लाइ। यो हज्जाज बिन यूसुफ के जुमे जे ॾींहुं हितां हिकिड़े छोकिरे खे चई तूं हितां टपो ॾे निकिरी वञ, यो मुंहिंजो ख़त छड़ो, हुन में इहो लिखियई वाह हज्जाज, ए हज्जाज मां मुसलमाननि जी इज़त हिते पई आहे, रत सां लिखी मोकिले। हज्जाज खे जीअं ख़बर पई, जुमे पढ़ाइण लाइ वञे पियो, मोटी आयो पंहिंजे कोट में, उते माहिर वेठास। जहिड़े जो सिंध जो यो रोहड़ीअ जो इलाइक़ो काथे आहे, नक्शे ते दीवार ते नक्शो छापियल हो, गाल समझो थोड़ी, दीवार ते सजी दुनिया जो नक्शो छापियल हो। पांजे नक्शे वारन माहिरन के चई, गूगल मैप वारन के चई तो बाबा बुधायो यो काथे आ, यो काथे न औरत जो यो खत आयो आ, वो इलाको हिते मूंखे ॾेखारियो। तो उन्हनि ॻोल्हे ॻोल्हे चयो साईं रोहड़ीअ जो इलाको हिन नक्शे में हिन जाइ ते आ, मिट्टीअ जी दीवार हुई, कोट मिट्टीअ जो, जंहिंते उहो नक्शो छापियल हो। ये खंजर कढई ऐं एडी जोश सां उनखे खंजर हयई उन नक्शे वारी जाइ ते, ऐं यकदम बाहर निकरी आयो। जुमे जे ॾींहुं ख़िताब कयई त हिकड़ी मुसलमान औरत हिकड़े हिंदू राजा रोकी आ, पैसा भी मां वटि कोन्हनि, समूरो लश्कर तैयार थे, सब मुसलमान निकरन, मुजाहिद वञन उते इनखे सबक सिखारे अचनि। मुसलमान निकता नेरून कोट, पानी जे जहाज ते, देर न कयो, छंछर जे ॾींहुं निकिरो हितां। जुमे में तकरीर कई, छंछर जे ॾींहुं लश्कर तैयार थी, उतो निकतो आई नेरून कोट खां थींदो 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 यो लश्कर इते राजा डहर खबीस के पकड़े खत्म कयो, भजी वियो मुल्तान। मुल्तान ताईं हे हलिया विया। हिकड़ी औरत जे आवाज ते कॾहिं त अहिड़ो मुसलमाननि जो गैरत जो माहौल हो। हाणे वो जिहाद जो जज्बो ना है, बस बिस्तरो खण छड़ो। अब मसलो तो असली ही आ, तो नफलन दे नफल पियो पड़े, वो अंदर जो जज्बो ही खत्म थी वियो आ, त असां भी कुछ आयूं। दोस्तों ही दीन जो वडे में वडो किताब ही कलामुल्लाह आहे। सब किताब रखो, कोई किताब न पढ़ो। हाने हजरत हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह हालिदी शरीफ वारा, अल्लाह नवर अल्लाह मरकदहू, अल्लाह उनजी कब्र के रोशनन सां भरे, फरमाओ हर गोठ में हर मस्जिद में कुरान खोले बस इतना पढ़ो। कुरान जेको मानू ठाहे थो वो बिन किताबन सां न ठांदो। शेखुल हिंद भी इहा गाल खणी आयो माल्टा जे जेल मां, त मां ॿ ॻाल्हियूं खणी आयो आहियां, त पाण में न विढ़ो मुसलमान, कुरान रुजू इलल कुरान करायो माण्हुनि खे,
सिधा थी वेंदा त उन छोकरी अल्लामा इस्माई तो चवे वा अरबियाणी छोकरी ही जंगलण छोकरी ही टिन अखरन जी माना मुखे न पई अचे मां हलंदो वियुसि ॾिसां उते अची वेठुमि त हे टिकाठियो माना 3 पत्थर रखी चुल्हो ठाहियूं उन ते छोकरी वेठी ख्याल कंदी कुतो जो आयो जबल खां हेठि लही जेको तवे जी पोची ही कारी उनके सणब लगल हो कुतो बुखियो वो पोची कारी खणी वियो मथे त छोकरी यो सजो किसो बुधाए थी पई मां के उतो मुखे कुरान शरीफ जी माना समझ में आई 10 सालन घुमण खां पोइ उन छोकरी खां मुखे सबक मिले वो मां के चई थी या उम्मी जा रकीम ऐ मुंजी मां रकीम माना कुतो आयो जा रकीम ज़हबल मतावत तबारकल जबल अम्मा कुतो आयो तवे जी कारी पोची के चई मताव मताव खणी वियो मताव कुरान शरीफ में सजी दुनिया के मताव चयो वियो ॾिसो हाणे माना समझ में थी अचे कुल मता दुनिया कलील कुरान तो चवे ते सजी दुनिया जो सामान कलील आहे सजी दुनिया के पोची कारी चयो अलाह साईं त तव्हां असां हिन दुनिया ते राजी थी विया आहियूं रिझजी विया आहियूं पर इहा आहे त मता जी माना पोची हीअं हणी वरी रखबी आहे वरी हणी मता उन सामान के चइबो आहे जेको इस्तेमाल करे रखी छॾे दुनिया जूं सभु शयूं यकी इस्तेमाल में न हूंदियूं ॻाल्हि सम्झो हाणे भला तव्हां मानी खाधी आहे कहीं खाधी आहे रात भला खाधी आहे असुल न ॻाल्हाइजो मत रात वारी मानी बुधी मुला हाणे न दे अब रात तो खाधी हुए न भला वटी छबी वो थाली तव्हांजे खीसे में पई या गिची में बधी पई थे ॻाल्हायो न था इनके चइबो आहे न सामान मता जी माना इस्तेमाल करे रखी छॾे पोची सां ये तवो साफ करे वर रखी छॾे इनके अरबी में मता चइबो आहे अल्लाह साईं तो फरमाए कुल मता दुनिया कलील दुनिया जो सजो सामान झट जी इस्तेमाल जो आ झट जी इस्तेमाल समझियो एक गिलास पयो आ माने इस्तेमाल न थो घर तमा हाणे घर में बैठा आयो गालायो न था ओ चाचा ओहो पोयो टोपी वारो अल्लाह कादे पोते दिसे तो कुछ अब घर में तो ना आयो बेटा घर झट इस्तेमाल क्यों तुम उठी आया बिस्तरे ते नायो सुम्या प्या झट बिस्तरो इस्तेमाल कयो वरी उठी आयो स्यारो हलियो वेंदो तो वरी ये गिड्डा है ये सामान भी लाहे छदींदो यकीन हलंदा कपड़ा भी झट पाए वरी लाहना पौंदा जुती भी झट पाए लाहनी पौंदी रब सजी दुनिया के तो चवे त मताव आहे मताव जी माना झट जी इस्तेमाल जी शय थवे यकी मजे वाली शय ना है जो तवा दिल लगाया दिल उन आखिरत सा लगायो पोचे मुखे समझ में आयो न छोकरी त मताव समझायो तो मताव न कारी पोचे के चई रकीम कुत्ते के चई तबारकल जबल जबल ते बुलंद थी वयो
तबारक जी माना चे मुखे उन छोकरी खां मिली तब बुलंद शान वारो अल्लाह जात में भी बुलंद पांजे सिफतन में भी बुलंद पांजे कमन में भी जोर सा अब अल्लाह जेड़ा न जात कंखे आए न अल्लाह जेड़ी सिफतूं हन कंखे न अल्लाह जेड़ा कम हन माण्हुनि जा माण्हू भी कम कंदा आहिनि पर माण्हूअ जो कम ॿियो आहे अल्लाह जो कम ॿियो आहे माण्हू भुली विया आहिनि ए जे कलंदर पुट ठाहियो आहे कलंदर ईअं ठाहिया कलंदर वारो पुट अॻिते हलंदो ई न चुरंदो ई न ॻाल्हि सम्झो था हलाइनि छो माण्हू आहे न माण्हू जेका शइ ठाहींदो उहा न हलंदी अॻिते ए महल कंहिं ठाही आहे ज़ोर सां ॻाल्हायो ए माइक्रोफोन ए मोबाइलूं मां इन मां इहा शइ जेका आहे इन मां ॿियूं माइक्रोफोन निकिरंदी इन कुर्सीअ मां ॿी कुर्सी निकिरंदी माण्हूअ जी शइ ठहियल मां ॿी शइ निकिरंदी कोन्हे भुली वियो आहे सादो रब से तो फरमाए तू ठाहींदे अॻिते न हलंदो मां ठाहिण में भी बुलंद शान आहियां कणक जो दाणो ठाहियमि दाणे खां दाणा निकिरंदा वेंदा जुअर जो दाणो ठाहियमि दाणे खां दाणा निकिरंदा वेंदा बाजरीअ जो दाणो ठाहियमि दाणे मां दाणा निकिरंदा मां बकरी ठाही बकरीअ मां बकरियूं निकिरंदियूं वेंदियूं तुझे ट्रैक्टर मां ॿियो ट्रैक्टर न निकिरंदो मुंहिंजे उठ ठहियल मां उठ निकिरंदा वेंदा रब साईं फरमायो तुंहिंजो ठाहिण ॿियो जेको अॻिते न वधंदो मां आदम ठाहियो आदम मां आदमी निकिरंदा वेंदा मां पंहिंजे ठाहिण में भी बुलंद शान वारो तबारक आहियां पर हे भुली वियो हमरा भूली वियो नालो छा थी कलंदर बख्श नालो छा थी अली बख्श नालो छा थी पीर बख्श नालो छा थी पीरा वठी छिकनि मां चयो पीरा छो पीर बख्श चओ न चई अम्मा खोड़ पीरनि ते वही ख़बर न पई पोइ चई हाणे सभिनी ॾिसी हलायां सभिनी गॾिजी हिनखे ठाहियो बुधो वो ॾाढो रब आहे मुशरिक रब खे कमज़ोर समझदो आहे तॾहिं खोड़ गॾाईंदो आहे घणाई कमज़ोरीअ जी निशानी आहे हिक में ताक़त हुजे त ॿियनि जे अचण जी ॿियनि खे सॾण जी ॻाल्हि न सम्झो तव्हां हे बारी ॻाल्हि आहे अलाह साईं आलिहा चयो आहे आलिहा जमो जो सिगो आंदो अथसि क़ुरान में त माण्हुनि जुदा जुदा खोड़ खुदा ठाहिया हर क़ौम जो पीर पंहिंजो अब आहे या न आहे इहो खोड़ खोड़ त माना कमज़ोर आहिनि तॾहिं त खोड़ ठहिया न हिकिड़े मां कमु थिए त ॿिया खोड़ छो ठहनि रब साईं कुरान में फरमायो मा क़दरुल्लाह हक़ क़दरी इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़ माण्हुनि मुंहिंजो कदर न कयो रब साईं फरमायो माण्हुनि मुंहिंजो कदर न कयो जो खोड़ हस्तियूं गॾायूं या अल्लाह या अली या मोहम्मद या गौस या पीर या फ़कीर सभिनी खे या हणी सब एक जड़ा माके हमारा जैसे लिखी तडे वजीफो या अल्लाह या मोहम्मद या रसूल या गौस मां चो इन्हनि में फर्क बुधा त पो लिखी दिया तू तो सभिनी खे एक जड़ो लिखी आयो फर्क बुधा त इन में छा है हो खालिका ही मखलूक है न हो माबूदा ही आबिदिन हो मस्जूदा ही साजिद हन हो सब के देण वारो ही वठण वारा हन वो खाइण का पाक है ये सब खाइण वारा हन वो युतइमु वला युतअमु एड़े रब जो तू कदर न कयो जेको सब कुछ करे सके तो बुलंद शान वारो बुलंद ताकत वारो इन्नल्लाह लकवियुन अजीज
रब से फरमा मां त ताकतवर हुस सजी कायनात के खाराया मुझे खजानन में कमी नहीं दी इन अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम लजतमऊ अला सईदिन वाहिदिन अव्वल का आखिर ताईं सब इंसान एक जाए ते गड थियन फसअलूननी पो हर एकड़ो पंहिंजो सवाल मुखा करे को पुट घुरे को धीअ घुरे को दुकान घुरे को मशीन घुरे सब खे दिया पर मुझे खजाने में समुंड के पानी में सुई विझी कढंदे टेड़े जी कमी थींदी पर मां अल्लाह वट एतरी भी कमी नहीं दी मां त एडो डाढो बुलंद शान वारो रब आहियां अवाउ सब खे दे तो पर अफसोस तबारक भी न समझास अल्लज़ी उन रब मेहरबानी कई अल्लज़ी नज़्ज़लल फुरकान आस्ते आस्ते लाथई फुरकान मथा का हेठ मोकलई फुरकान फुरकान केड़ो जोर सा हेठों आयो मथों यूसुफ के बाहरन काथे सटियो गालायो न पो कीअं निकतो जैसन सा चिंबड़ियो पियो हो अंदर यूसुफ अलैहिस्सलाम गाल रब सा सिर आए थे पत्थरन सा चिंबड़ियो पियो मथों दिठाई त डोल आयो आ मुसाफिरन जे काफिले मथों छा मोकलियो रसो बधी डोल मोकली चई त यूसुफ अलैहिस्सलाम समझी वियो सियाणो जनशन सा मां चिंबड़ियल ये खूह जूं शयूं इन सा बाहर निकरी कैसा चिंबड़ा जेका शे मथों को हेठ आई जोर सा मथों का तू दुकान सा चिंबड़ियो पियो आयो हितों जो आ तू जमीन सा चिंबड़ियो पियो आ या हितों जी आ तू हेडे नौकरी सा चिंबड़ियो पियो आ या हितों जी आ इनन शैन सा मथे कोन निकरंदे मथों जेका शे आई आहे उन सा यूसुफ चिंबड़ी पियो त बाहर निकरी तख्त शाही ते विहारियो वियो बुधो बुधो मुंजा दोस्तो ही मथों आयो आ वातसिमू बिहब्लिल्लाहि जमिया सब हिन रसे के चिंबड़ी वठो हे मथों जो आहे दुनिया खत्म थींदी जेके हिन ते अमल करण वारा आहिन इन्हनि सभिनी खे गॾु खयूं जन्नत पहुचाइण वारो किताब आहे तख्त ते विहारण असां हेठि चिंबड़िया पिया आहियूं ज़मीन सां हिननि सां भली चिंबड़ियो पियो जम कोन निकिरंदे बैलाजी ज़ूलाजी असां मथे कोई हितों जूं शयूं इहो इल्म हितों जो आहे हिन सां चिंबड़ंदे त ही रब तो फरमाए नज़ल उन रब जी ज़ात हिन खे मथों खां हेठि आंदो नुज़ूल चइबो ई उन खे आहे जेका मथों खां हेठि अचे हे मथों खां आयो ऐं जन्नतूं बि मथे हदीस में ईंदो आहे सते आसमान का मथा अर्श जे हेठों जन्नतन जो मकाम जन्नतूं भी मथे हे भी मथों आयो इन करे हिन खे वठो नज़लल फुरकान ही फर्क देखारण वारो किताब आहे हे खालिक मखलूक जो फर्क समझाइंदो न त विचड़ी पया हा के पत्थरन के खुदा के भितरन के खुदा के झंडन के खुदा के कब्रन के खुदा असे खुदा वारियूं सारियूं सिफतूं ओॾे दबियूं बीठा हा चल पिया हो भी आहे पर वो रिटायर आहे हिकिड़ो मुख्तियारकार मूंखे चए पियो अल्लाह आहे मंगरियो हो मुख्तियारकार वीचारो सादो मूंखे चए मौलवी अल्लाह रिटा मां चयो मुल्क केर थो हलाए चए हे तव्हां वारो सखी सूबेदार थो हलाए होॾे कलंदर शाहबाज तो हलाए दादू वारे पासे दे हेडे भिटाई तो हलाए कराची अब्दुल्ला शाह गाजी वेठो आ ई अल्लाह विराए दिना हन बाबा हे समूरो कारखानो ई बुजुर्गन सा हले तो रब सुमी पयो ॾिसो चरे जूं ॻाल्हियूं क़ुरान पढ़े त ख़बर पवे
वो तो चवे ला ताखुज़ुहु सिनतु वला नौम, न मूंखे निंड अचे न ऊंघ अचे, हय ऐं क़यूम आहे, सब मरंदा पर उहो जिंदा रहंदो, उन ते मौत जो मामलो आहे ही न, हयाती असली ओॾों थी अचे। ओ अंधा, वो कुरान में तो चए वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलीयुल अज़ीम, मां थक जाई नथो ज़मीनो आसमान संभारण में, मां थक जाई नथो। ओए हे वरी ओले दबी बिठो, हे कुरान पढ़े त रब फर्क समझाए। अब फर्क हिन सां ख़बर पवंदी आ, सचो कचो हितो नज़र ईंदो त केड़ो सचो आ केड़ो कचो आ, केड़ो सिधे रस्ते ते। हमरा चे तो सही कंहिंजे कढ लगाओ, तव्हां भी मौलवी कुरान पढ़ो, हो भी पढ़ो, कुरान पढ़दा आहिनि, असां के समझ में नथो अचे केड़ो फिरको हक़ ते, बस असां सभिनी खे मञीदा आहियूं। इन फर्क कयो, हे त फुरकान आहिनि, हिन जो नालो छा आहे? फुरकान। हे तो फुरकान, नज़ल अल फुरकान। तो कुरान पढ़े आ तो फर्क नजरे आ, पर अफसोस है न कुरान जे वेझो ही ना है। अज हथ मथे करे चओ जेके सिंधी पढ़ियल हो तो तर्जुमो कुरान जो पढ़ंदास, एक दफो इन जो दौर तर्जुमे जो कढी वञो, पोइ ॾिसो ख़बर पवंदी त केर सचो आ केर कचो आ। असां कुरान जो मुतालो ही नथा कयूं, ॿिया सब किताब कंगालींदो पियो। तनज़्ज़ल अल फुरकान, जो ही कुरान ना अचे हा त असांखे फर्क ख़बर न पवे हा। ॾेदर हलाल है ना हराम, ॻाल्हायो नथा, इहो कंहिं फर्क ॿुधायो? कुरान आवाज सूअर हलाल हराम कंहिं ॿुधायो? जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक, वही वही सहर हुई जहां जहां गुजर गया। वो चए तो अल्लाह वारो जाथे कुरान जी नजर न पई आना, जाथे कुरान के ॾिसण वारा न आहिनि, सूअर खाइनि था, चमड़ा खाइनि था, किरोना चमड़नि खां आई थवे। उन्हनि खे फर्क जी ख़बर कोन्हे, अंधारी में पिया आहिनि। फर्क तो रोशनीअ में नजर ईंदो त हे हलाल आहे हे हराम आहे, हे सही आहे हे ग़लत आहे। जाथे जाथे कुरान ऐं नबीअ जी ॻाल्हि पहुती आहे, चओ उते रोशनी अची वई आहे, हे हलाल हराम जी ख़बर पई आहे। हो त कुता माउ सां बि सुता पिया आहिनि, फर्क जी ख़बर ई कोन्हे उन्हनि खे। हे फुरकान नज़ल अल फुरकान अला अब्दिही, रब से फरमाओ वो बाबल बरकत रब आहे, वो बुलंद शान वारो सभिनी ताकतन जो मालिक रब आहे, जंहिं मथां खां हेठि मोकिलियो ही फुरकान कंहिंजे मथां। अब्दिही इन तो चए अला मुहम्मद ही, नबी साईं जे मथां नबीअ जो नालो वठे न, चए थो नालो ॿियनि जो वठंदुसि पर नबी त नबी करे मोकिलियो अथमि। ॿियनि जा नाला वरिता अथसि, या आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्नह, या नूह बित बिसलामिन मिन्ना, या इब्राहिम कद सद्दक़्त रोया, या मूसा खुज़िल किताब, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया, या खुज़िल किताब। सभिनी खे या सां सॾु कयईं, पर असांजे सोहणे खे या काथे भी इस्तेमाल न कयईं। छो? अदब थो सेखारे त तमामु वॾो नबी आहे, मां रब भी अदब थो सेखारियां, तव्हां कीअं नथा अदब कयो? कीअं छो था लिखो या मोहम्मद? उस्ताद जो नालो वठंदा आहियो? अबा ॻाल्हायो नथा। हे मौलाना फज़ल रहमान इनखे पंहिंजो शागिर्द चवे फज़ल रहमान हेॾिया ठहे थो। मुर्शिद जो नालो वठंदा आहियो? साईं मुर्शिद करे छॾिबो आहे। त
तो फरमाऊं खबरदार बेअदब तू आ या मोहम्मद लिखी नबी साईं जी बेअदबी तो करे खुद रब जी जात या मोहम्मद करे नथी ॻाल्हाए इतां समझी वठ त केॾो अदब आहे ॿियनि खे या सां सॼई पर हिन खे लक़बन सां सॼई काथे ताहा काथे यासीन काथे या अय्युहर रसूल काथे या अय्युहन नबी काथे पंहिंजो बानो ॾेखारे ये वॾो वॾो बुलंद मर्तबो इन ते पूरी तकरीर थियण खपे अब्दी ही ते एक अब्द ॿियो अब्दी ही एक अबीद ॿियो अब्द इन में भी वॾो फर्क आहे हेॾे हेॾे समझो अबीद छाखे चइबो आहे अरबीअ में अबीद चवंदा आहिनि कहर जे बाने खे माण्हुनि खे ख़बर कोन्हे गहरी समझ रखनि क़ुरान जी त पोइ समझ में ईंदी आहे त क़ुरान केॾो ॻाल्हाए थो अबीद छाखे चइबो आहे जेको कहर जो बानो हुजे मुसीबत अचेसि न पोइ ॻोल्हींदो वठे मौली साहब सभिनी डॉक्टरनि जवाब ॾिनो आहे हाणे का वज़ीफ़ो त ॾस अलाह अलाह कयां इहो हाणे अलाह खे ॻोल्हे छो थो इहो कहर जो बानो आहे जॾहिं मोचड़ो लॻुसि न पोइ अलाह यादि अचे इहो त फिरौन खे बि आयो क़ुरान शरीफ़ में आहे जॾहिं ॿुधे पियो फिरौन तॾहिं चए पियो आमनतु बिमा आमनत बिही बनु इसराइल मां उन हस्तीअ ते ईमान आंदो जंहिं ते बनी इसराइल ईमान आंदो आहे व अना मिनल मुस्लिमीन मां मुस्लमान ओ मोचड़ो लॻो त इहो अबीद आहे अबीद माना कहर जो बानो आहे अब्द जी माना छा आहे जो दुख में सुख में उन जो दरवाज़ो न छॾे दुख में सुख में उन जो दरवाज़ो न छॾे साईं चए थो अल्लाह छॾियो जान हा साईं इशारो करे तो साईं पाण खे ॿुधाई त मां बि आहियां अल्लाह साईं अबा हिकिड़ो त सैयद असांखे बचो आहे इहो ई मिलियो ॿियनि सैयदनि खे त उम्मतिन भुलाए छॾियो वात ते रखियऊं सुल्फी चयूं साईं वारो कयो तव्हां मेरा मेरा भी 5 सेरा हाणे सैयद निमाज़ जे वेझो ई न आहे चए थो मां उहो ई बख़्शल बख़्शा हालांकि रहबरी इन्हनि खे करणी आहे ॻाल्हि सम्झो थोरी त क़ुरान शरीफ़ फरमायो अब्दी ही कलामुल्लाह लाथम कहते पंहिंजे बाने ते मके शरीफ मां कढियो वियो त चई कबूल आहे वतन छॾींदुसि चाचनि सां चए थो टोड़ींदुसि मिटनि सां चए थो टोड़ींदुसि रब तोसां जोड़ींदुसि सॼी दुनिया मुखालिफ़ थींदी तोसां ॻंढींदुसि इन करे चई त ॿिया त नफ़्स जा बाना को शैतान जो बानो को रन जो बानो को माईअ जो बानो को पैसनि जो बानो बेस अब्द दीनार जो बानो को पैसनि जो बानो पर सोहणो मोहम्मद मुंहिंजो बानो आहे मुंहिंजे करे सभ खां टोड़े मूं सां गॾे अब्दी में वॾो कमाल आहे साईं अची वियो आहे भले इहो ई खोड़ आहे वरी बे दफ़े दुआ कयो अल्लाह मुझे हाज़िरी कबूल फरमाए अल्लाह मस्जिद मदरसे जंहिंजे तरफ़ां ही जलसो रखियो वियो आहे अल्लाह इनखे कामयाबी अता फरमाए क़यामत ताईं इन्हनि जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह मदारिस मसाजिद जी दोस्तो अल्लाह खां दुआ आहे असां तव्हां सभिनी खे इन्हनि सां वाबस्ता पाइवस्ता रखे आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।